अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह हयात अने ख़िदमात पंहिंजो टियों एपिसोड तव्हांखे साम्हूं पेश करे अचे थो। तालीमी सफ़र यानी तालीम लाइ करे जेको मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह सफ़र कयो, तंहिं सिलसिले में ॻाल्हि पाण अॻियां वधायूं था। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह पिंड जे घरेनू मां पेजी रजा वेगर मुंबई रवाना थिया हुआ इल्मु हासिल करे लाइ करे सफ़र कयूं। उन ज़माने में मुंबई पंहिंजे इलाइक़े लाइ करे ईअं जो जीअं अॼु यूरोप अने अमेरिका आहे। अने हिंदुस्तान जा जेको दूर दूर लम्हा लम्हा इलाइक़ा आहिनि, मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ई कल्चर, तहज़ीब, सक़ाफ़त अने खान पान जे हिसाब से पाणो बिल्कुलु अलॻि हुआ। न ओॾा जेको माण्हू हेॾा अचींदो हो, न हेॾा जो माण्हू कोॾा वेंदो हो। बिल्कुलु अण सुञाणी अने अजनबियत जी हालत हुई। इन हालत में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह मुंबई में जा यूपी उत्तर प्रदेश के रवाना थिया। अने ॾुख मथां ॾुख ई जे हेॾो वॾो सफ़र हो अने पेजी रजा वेगर मौलाना अब्दुर्रहीम हलिया विया हुआ त खीचे में पैसा पर न हुआ जे भाड़ो पतो कई। ने अंग्रेज़नि जो दौर हो जंहिंमें नवा नवा फितना उभा थींदा हुआ अने माण्हू मारिजी वेंदा हुआ, खून थी वेंदो हो। इन अहिड़ी हालत में अकेलो अहिड़ो सफ़र करणो ही मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जी बहादुरी अने दिलेरी पंहिंजो वॾो सबूत है। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह बचपन वटा मंतिकी अंदाज़ में ॻाल्हि ॿोल कंदा हुआ अने अहिड़ा बच्चा हुआ जेको मुतकल्लिम यानी वधारे ॻाल्हियूं कंदा हुआ, पुछे जा ॿोले जा फ़ाइक़ अने शौक़ीन हुआ। बचपन वटा इन टाइप जूं ॻाल्हियूं कंदा हुआ जे राति आहे पण अंधेरो न आई, वॾर आई पण बरसाति न आई, धूं आहे पण आग न आई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी मुंबई विया अने उते हिकिड़े पंहिंजे इलाइक़े जे माण्हू जो मिली वञणु मौलाना खे इहो हिकिड़ो वॾो मौजो हो। अल्लाह रब्बुल आलमीन खे जरा पंहिंजे जे दीन जो कमु गिणणो वे थो त अल्लाह ताला को न को रस्ता पैदा करे थो, न त हीउ सफ़र बिल्कुलु मुश्किल सफ़र हो। पण अल्लाह लाइ करे इन तालिब इल्मु क़दम अॻियां खयनि, अल्लाह रब्बुल आलमीन हिम्मत ॾिने अने बचपन वटा मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जो ई ख़्वाब हो, ई ख़्याल हो, ई इरादो हो, ये नियत हो, जज़्बो हो जे इल्मु हासिल कयां, इल्म जो ख़ज़ानो ऐं जमा कयां अने पोइ अॻियां हली करे दीन जी ख़िदमत कयां। तंहिंजो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी हिकिड़े पिन जे सिंधी शेर में इन वस्तु जो इज़हार पण कयो। मौलाना जर जेल में बंदि हुआ उनटाणे शेर चयो हो जंहिंमें मौलाना चवनि था, हो अॻे मंज़ूर मूंखे ए प्यारा अर्जमंद, हो अॻे मंज़ूर मूंखे ए प्यारा अर्जमंद, न त करियां दश्तो जबल में नाम तुंहिंजे के बुलंद, पोइ सुणा तुंहिंजूं तवारूं मिंज वलारन हंद हंद, पोइ मिलां तोसां प्यारा तूं अची तस्कीन थी, शमाए तौहीद अज़ल जो दिल सां परवानो थियां, शमा तौहीद अज़ल जो दिल सां परवानो थियां, दोस्त तुंहिंजी दीद लाइ देसन में दीवानो थियां, पी प्यालो परत जो भरपूर मस्तानो थियां, पोइ अचनि तुंहिंजा इशारा तूं अची तस्कीन थी। इन शेर में मौलाना चवनि था जे ए मुंहिंजा रब मूंखे त ई ॾुख तकलीफ़ूं अॻे ज मंज़ूर हुयूं, मूंखे अॻे ज क़बूल हुयूं, जेकॾहिं ई ॾुख तकलीफ़ूं आउं क़बूल न कयां त आउं पढ़ी लिखी डूंगरे खे चढ़ी वञा, उते तुंहिंजी इबादत कयां, पण आउं डूंगरे खे न चढ़ियोसीं, डूंगरे में चढ़ी वञा तुंहिंजी इबादत कयां अने पोइ उते वल रवें वला रवें, उते माण्हू हुअं मालदारी हुअं
तंहिंमें तुंहिंजो तवारो सुणा पियो न, बल्कि मूं त दीन जी ॻाल्हि माण्हू जे विच में कई अने सची ॻाल्हि कई, तंहिंजे कारण मूं मथे दुख तकलीफ़ूं आवयूं। ऐं मुंहिंजा रब हाणे मुंहिंजी दिलि खे तूं सुकून ॾे। ये तौहीद जेको आहे, हिनजी जेको शमा आहे, जेको इहा रोशनी आहे, जेको तौहीद जो ॾीओ ॿरे पियो, ऐं अल्लाह आऊं इन तौहीद जो परवानो थियणु चाहियां थो। ऐं मुंहिंजा दोस्त, आउं तोखे ॾिसे ला करे दीवानो थियणु चाहियां थो। ऐं इन मोहबत जो, दीन जी मोहबत जो, तौजी मोहबत जो जेको ई प्यालो आहे, तंहिंजो आउं डुक भरे न मस्तानो थियणु चाहियां थो। ऐं मुंहिंजा रब, तूं मुंहिंजी दिलि खे अची करे तस्कीन ॾे। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी मुंबई में केतिरो वक़्तु हुआ, किथे हुआ, तंहिंजी को ख़बर न पई। पाण एतिरी ख़बर पई जे मौलाना बिहार हलिया विया हुआ। उते गया हिकिड़ो शहर आहे, तंहिंमें मौलाना जेको आहे से दाख़िलो गिणो। उत्तर प्रदेश, तंहिंजो शहर आहे कानपुर, मशहूरु शहर आहे, तंहिंमें हिकिड़ो मदरसो हो, मदरसा फैज़ आम, उन में मौलाना पहिरीं दाख़िलो गिणो। उते जा जेको सदर हुआ, सदरे मुदर्रिस यानी मेन जेको मौलाना हुआ, उहा मौलाना अहमद हसन कानपुरी। ही नेक बुज़ुर्ग हुआ, रहमदिल इंसान हुआ, इल्म वारा हुआ। मौलाना उन्हीं जी ख़िदमत में रही करे इल्म हासिल कयो। मौलाना जो ज़हन, दिमाग़ एतिरो तेज़ हो जो उस्ताद ॾिसी करे हैरान थी विया। मौलाना चवंदा हुआ जे जेको किताबूं पढ़ाए में अचे थियूं, दर्सी किताबूं, ही मूंखे ईअं यादि हुई जो अलीफ बा ता ॿारणे खे यादि वेहे थो। मौलाना अब्दुर्रहीम हिन जे घरे नो जर विया त हिन पुठियां ख़त लिखंदा हुआ, ख़त जे ज़रिए घरे राबितो कंदा हुआ। हिकिड़ो ॾींहुं घरे नो ख़त आयो जे तोजी मां जेको आहे से इंतिकाल करे वई। मां से बेइंतिहा मोहब्बत हुई। अने मां मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह के बचपन वटा मौलवी साहब चई करे ने सॾु कंदी हुई। अञा पढ़िया मामूली हुआ, नंढे हूंदे ज मां मौलाना के मौलवी साहब चई करे ने सॾु कंदी हुई। अने मौलवी साहब चई करे मां सॾु कयईं। मां जो जेको सॾु आहे उहो अल्लाह ताला सॾु सोए जे मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी खे अहिड़ो मौलवी बनाए छॾे कि दुनिया जहान में मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी मशहूरु थिया। जहिड़ा ख़बर पई जे मां दुनिया छॾे वेंदी रही आहे, तहिड़ा मौलाना के घणो ॾुख ने तकलीफ़ थी। पोइ मदरसे में जा रजा गिनी करे घरे पाछा आया। 2-3 ॾींहं घरे थिया हुआ। हिकिड़ो ॾींहुं गुसल खाने में विया त उते मां जे मथे जो हिकिड़ो वार जेको उसे ॾिठो, उहो वार हथ में खणी ने पे वटि अचनि था ने पोइ चवनि था पिया हीअ ॾाढा वार, ही मुंहिंजे माउ जे मथे जो वार आहे। ही चई करे न रोइनि था। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी जे वालिद साहब पिया मौलवी अब्दुल अज़ीज़ चई पुत्र ही वार पाछो रखी अच, अने रोअण सुॾका भरण ई बंदि कर। ही मौत अल्लाह जी इजाज़त से, अल्लाह जो हुक्म से थी तो, हिन मथे रोने में कीअं पण फ़ाइदो न आहे, वधारे नुक़सान है। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह पाछा वरी हलिया विया कानपुर मदरसे में। उन वक़्तु कानपुर में ॾुकार जो टाइम हो, ॾुकार हलियो पिए। ॾुकार जे टाइम में बच्चे खे खाधे पीते जी बहुत तकलीफ़ हुई। मौलाना बयान कई था जे कानपुर जे मदरसा फैज़ आम में हिकिड़ो सख़ी इंसान हो जेको बच्चे खे खाराईंदो हो। अने ॾुकार हो, कैद साली हुई, खाधो मिलंदो की न हो त बच्चा जेको आहे से वाट ॾियारींदा हुआ कॾहिं उहो सखी इंसान अचे अने बच्चे खे खाराए। पोइ उहो जेको नेक सखी इंसान हो बुज़ुर्ग, उनजो इंतिकाल थी वियो अने बच्चा उन से बेइंतिहा मोहब्बत कंदा हुआ। मौलाना बयान कई था जे कानपुर में जेको माण्हू आहे उन जो ई अक़ीदो हो, उन जो ख़्यालु हो जे जर हिकिड़ो ख़ासो नेक इंसान वफ़ात करे वञे थो त उनजे जनाज़े में ख़िज़र अलैहिस्सलाम जेको आहे अचे थो। त जर इन इंसान इंतिकाल कयईं त असां सम्झियासीं जे हीउ जेको नेक इंसान आहे, अहिड़ो त नेक इंसान को सखी हो न, इन जे जनाज़े में ज़रूरु ख़िज़र अलैहिस्सलाम अचींदो। त असीं पण जनाज़े में शरीक थियासीं। मौलाना बयान कई था जे मुंहिंजी दिलि में ई ख़्यालु हलियो पिए कि हिन जनाज़े में ख़िज़र अलैहिस्सलाम ज़रूरु हूंदा, पाण सुञणा कीअं। जनाज़े में घणी भीड़ हुई। मूं चौफे लौणा फेरे निहारियो। हिकिड़ो माण्हू
जेको जनाज़े खे कुल्लो ॾींदो आयो उन पाछो हटंदो आयो। त आउं सम्झी वियुसि थी सघे थो हीउ ख़िज़र अलैहिस्सलाम हुए। जरा कुल्लो ॾेई करे पाछो हटी हटी माड़े मां ॿाहिरि निकिरी वियो अने पाछो वरी रवानो थियो त आउं पर हुन पुठियां हलियो वियुसि। पोइ जरा पुठियां वियुसि त हुन पुठियां लौण फेरे मूंखे निहारे अने चई पुत्र तूं केॾा जो ईअं केॾा वञे थो कुर कम में। त मूं चयो जो आउं गुजरात जो आहियां अने हिते फैज़ आम मदरसे में पढ़े लाइ करे तालीम हासिल करे लाइ करे आयो आहियां ऐं मूं लाइ करे दुआ करियो जो अलाह ताला मूंखे सही इल्मु ॾे अमल से मूंखे जेको आहे से मालामाल करे। त उन माण्हूअ मौलाना चए त मुंहिंजे मथे हथु फेराए ने पोइ मूंखे चई पुत्र अलाह ताला तोखे कामयाबु कंदो, तूं त हिकिड़ो ज़हीन लाइक़ु फ़ाइक़ु बचो इहे। अने पोइ उहो जेको इंसानु हो उहो मूं वटां काचनीअ मां रवानो थी वियो। जेसि ताईं उहो मुंहिंजी नज़र में हो तेसि मूं हुनखे निहारियो अने पोइ नज़र में निकिरी वियो। हुनजो लिबास बिल्कुलु सफ़ेद हो, बुत जो दृगो इंसानु हो, चहिरो बिल्कुलु नूरानी रोशन हो। ई मौलाना किसो बयानु कयो अने मौलाना ईअं चयो जे ई जेको अक़ीदो आहे से कानपुर वारे जो हो जे ख़िज़र अलैहिस्सलाम अचींदो हो। बाक़ी मौलाना पिंड जो अक़ीदो न हो जे ख़िज़र अलैहिस्सलाम कंहिंजे जनाज़े में अचनि था, बल्कि मौलाना ई चवंदा हुआ जेको नेक सिफ़त इंसानु हो जेको अची करे मूंखे दुआ ॾेई वियो। ख़िज़र अलैहिस्सलाम हो ई कानपुर वारे जो अक़ीदो हो। कानपुर वारा जेको हुआ उहो अहले तौहीद न हुआ, एतिरो उन्हनि जो अक़ीदो अहिड़ो हो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।